अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामा जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड किस्त जी कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा उन्ही में वाकई हाणे मीर जी ॻाल्हि मूसा मञी वेंदो ऐं नैना खे नवाब खान जे हवाले करे मूसा खे छॾाईंदो, या इते नवाब खान डबल गेम खेॾंदो? छा आशू खे भावल खान काबू करण में यानी उनखे अगवा करण में कामयाबु थींदो, या वरी हाशू जेको आहे भावल खान के ज़ख्मी करे विझंदो? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों जेका किस्त अचण वारी आहे हाणे इन्ही में जेको दावत ते वञी रहियो आहे हाशू, छा हुते इन्हनि जो रिश्ते जूं ॻाल्हियूं थियूं? लीमो इहो ॿुधी करे सॼो कुझु नवाब खान खे ॿुधाईंदो, या वरी का ॿी कहाणी थींदी? सॼी कहाणी ॿुधाईंदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में दोस्तों। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ये अव्हां जो चैनल आहे। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त नवाब खान लीमे खे पढ़ाए मोकिलींदो, दावत तूं बि गॾु वञजांइ, जेकियूं ॻाल्हियूं थियनि मूंखे ॿुधाइजांइ। बिल्कुलु दोस्तों ईअं ई कंदो लीमो, दावत ते ओॾे वेंदो, लेकिन इन्हनि जो कमु हिते ख़राबु थी वेंदो। भावल रस्ते में आशू खे पकड़ण जी यानी अगवा करण जी कोशिशि कंदो, जेको आहे कमु किटली थी वेंदो। इहो कमु जेको आहे वरी लीमो पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो, उहो नवाब खान खे वञी ॿुधाईंदो त हीउ चकर हीअं थी वियो आहे। मीर जी ॻाल्हि नवाब मूसा मञंदो कोन, मूसा पंहिंजी ज़िद ते अड़ियल आहे, लेकिन मीर कीअं बि करे मूसा खे मञाइण जी कोशिशि कंदो त नैना खे नवाब खान जे हवाले कंदुसि। मां उन जी गारंटी बि खणंदुसि, हुनखे बि नवाब खान कोन मारींदो, तोखे बि कोन मारींदो, तूं इन शइ ते राज़ी थी। वरी कोशिशि कंदो मीर नवाब मूसा खे राज़ी करण जी, ऐं मूसा बि पंहिंजी ज़िद ते अड़ियल आहे, लेकिन मीर जे लाइ हू इहा शर्त मञण लाइ तयारु न हूंदो। पोइ बि मीर पंहिंजी कोशिशि ज़रूरु कंदो दोस्तों, इन खे जीअं अंजाम ते पुॼायां इन कम खे। ऐं जेको आहे भावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो आशू खे हितां गिरफ़्तार करण जी, लेकिन इन्हनि जो पाण में सटको कुटको बि थींदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे इन में ज़बरदस्त सीन ईंदा जेका तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी थिए। अगरि जे तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।